नाज़िन सिंध जे ॿियनि शहरनि जीअं बि शहदादकोट में धरती टीवी जी 16हीं ऐं रोज़ानी सोभ जी 20हीं सालगिरह मल्हाई वई। उन हवाले सां माण्हुनि धरती टीवी सां कहिड़ा वीचार वंडिया आहिनि अचो तव्हांखे ॾेखारियूं। मैं इनको मुबारकबाद देता हूँ 16वीं सालगिरह पर धरती टीवी को और 20वीं सालगिरह पर सोब अखबार को, और यकीनन मैं उम्मीद भी करता हूँ कि आगे भी आप इसी तरह पॉजिटिव किरदार अदा करते रहेंगे। सोब ऐं धरती टीवी बिल्कुल निज आवाम जे मसइलनि ताईं पहुती आहे ऐं उन जे मसइलनि खे हल करण जे लाइ आला ऐवाननि ताईं पंहिंजो आवाज़ पहुचायो आहे। धरती टीवी ऐं सोब अख़बार जी सालगिरह जे मौक़े ते अख़बार चैनल जे इंतज़ामिया खे मुबारकबाद थो ॾियां। उन सां गॾु तव्हां जेके असांजा डिस्ट्रिक्ट जा रिपोर्टर आहियो ॿई दोस्त, उन्हनि खे बि मां मुबारक ॾियां। धरती टीवी ऐं सोब अख़बार अवाम जा मसइला ऐवाननि ताणी पहुचाया ऐं ऐवाननि ताणी पहुचण जे करे अवाम जा मसइला हल थिया आहिनि। ख़ासि करे असांजे शहदादकोट कंबर ज़िले में जेको धरती टीवी कमु कयो आहे ऐं सोब अख़बार कमु कयो आहे, तारीफ़ जोॻो कमु आहे। ऐं धरती टीवी ते माण्हुनि जा मसइला अचनि था, उहे ऐवाननि ताणी पहुचनि था, उन खां पोइ काफ़ी मसइला हल थी विया आहिनि। असां हिन मौक़े ते धरती टीवी खे ऐं सोब अख़बार खे मुबारकबाद ॾियूं था। मैं इनको मुबारकबाद देता हूँ 16वीं सालगिरह पर धरती टीवी को और 20वीं सालगिरह पर सोब अखबार को, और यकीनन मैं उम्मीद भी करता हूँ कि आगे भी आप इसी तरह पॉजिटिव किरदार अदा करते रहेंगे। सोब ऐं धरती टीवी बिल्कुल निज आवाम जे मसइलनि ताईं पहुती आहे ऐं उन जे मसइलनि खे हल करण जे लाइ आला ऐवाननि ताईं पंहिंजो आवाज़ पहुचायो आहे। धरती टीवी ऐं सोब अख़बार जी सालगिरह जे मौक़े ते अख़बार नाज़िन चूहड़ जमाली प्रेस क्लब में धरती टीवी जी 16हीं ऐं रोज़ानी सोभ जी 20हीं सालगिरह मल्हाई वई। तकरीब में साफ़िन सियासी समाजी अॻुवाननि शिरकत कई। सालगिरह जो केक काटियो वियो। वधीक तफ़सील ॾिसूं था इक़बाल खटी जी हिन रिपोर्ट्स में। समूरी सिंध जियां चोल जमाली प्रेस क्लब में सिंध जे सगारे आवाज़ सिंधी मीडिया जे बहितरीन HD सैटेलाइट चैनल धरती टीवी जी 16हीं सालगिरह मल्हाई वई, जंहिंमें शाहबंदर तहलके जे सीनियर साफ़िन सियासी समाजी अॻुवाननि शिरकत कई। धरती टीवी जी 16हीं सालगिरह जो केक पिणु काटियो वियो। धरती टीवी जी सालगिरह जे मौक़े ते डॉक्टर इक़बाल खट्टी ऐं उन पूरे सथ खे मुबारकबाद थो पेश करियां। ऐं धरती टीवी ग़रीब आवाम जो आवाज़ ऐवाननि ताईं पहुचाए थो ऐं तव्हांजे जेके बि मसइला आहिनि उन पंहिंजे रिपोर्टरनि जे थ्रू ऐवाननि ताईं पहुचनि था। धरती टीवी जे सरवाण अली हसन ज़रदारी समेत समूरी टीम खे, समूरी सिंध जे रिपोर्टरनि खे धरती टीवी जी सालगिरह जे मौक़े ते मुबारकबाद पेश करियां थो। ऐं धरती टीवी सिंध जो वाहिद चैनल आहे जंहिं हर वक़्तु सिंध जे मज़लूम माण्हुनि जे आवाज़ खे बुलंद कयो आहे। धरती टीवी जेको आहे उहो सिंध जो वाहिद चैनल आहे जंहिं सदाईं मज़लूम माण्हुनि जो आवाज़ आला ऐवान ताईं पहुचाइण में पंहिंजो किरदारु अदा कयो आहे ऐं हितां जा माण्हू धरती टीवी खे पसंदि कनि था। धरती टीवी जी टीम खे ऐं सथ खे असीं मुबारकबाद पेश करियूं था। यकीनन धरती टीवी सिंध जो हिकिड़ो वॾो नालो आहे, सिंध जो हिकिड़ो मज़बूत आवाज़ आहे, सिंध जो हिकिड़ो तवानो आवाज़ आहे जेको ग़रीबनि जी ॿोली, ग़रीबनि जे ग़मनि खे ऐं ॾुखनि खे आला ऐवाननि ताईं पहुचाए थो। ये धरती टीवी वारा आहिनि जो हर जॻह ते उनजी पंहिंजी महिनतूं आहिनि। असीं सम्झूं था, यकीन आहे त ये धरती कामयाबु अॻिते वधीक। कैमरामैन जावेद जान सां गॾु इक़बाल खट्टी, धरती टीवी न्यूज़, चोल जमाली।